ईंदो हाणे छा कयां मूसा खान खां पोइ हाणे वारो आहे कमाल खान जो ऐं मां चाहियां थो त इन्हनि सभिनि सां अहिड़ो अशर कयां जो हू हलण खां लाचार थी हिक हंधि वेही रहनि। अञा बि मूसा खान पंहिंजी आकड़ नाहे छॾी। उन खां बहितर हो त उनखे उते ई ख़तम करे छॾियूं आ। न महमूद न, मां मूसा खान जे वजूद में खौफ भरतो चाहियां, खौफ। जीअं मूसा खान जे साम्हूं नंढड़ो ॿार बि मुंहिंजो नालो खणे त मूसा खान शिरकी उथे। जीअं मूसा खान जो भयानक अंजाम ॾिसी ॿिया ज़ालिम बि कन कन ऐं कंहिं मज़लूम मथां ज़ुल्म करण खां पहिरियां 1000 दफ़ा सोचनि त किथे असांजे ज़ुल्म जे जवाब में को ॿियो रुस्तम खान पैदा न थिए। अहिड़ा शिरक मूसा खान जे वजूद में भरण लाइ अञा तोखे वक़्तु लॻंदो रुस्तम खान, वक़्तु। अञा त मूं मूसा खान मथां सिर्फ़ हिकु वार कयो आहे, बाक़ी हिकु वार ॿियो कयोमांसि त मूसा खान जी रातियुनि जूं निंड्रूं हराम थी वेंदियूं ऐं हू पंहिंजे ई पाछे खां छिरक भरींदो। जेकॾहिं इहो कमु करणो अथई रुस्तम खान त को ॾींहुं खाली न छॾ। हर ॾींहुं मूसा खान ऐं उन जे माण्हुनि मथां हमला थियण घुर्जनि। हा महमूद हा, पहिरियां त मूं मूसा खान जी सिर्फ़ रफ़्तार रोक पई कई, पर हाणे मूसा खान जे ॻोठ घिटिन ऐं घर में घिरी वार कंदुसि ऐं अहिड़ो कमु कंदुसि जो मूसा खान पंहिंजे घर ऐं कमरे खां ॿाहिरि निकिरणु बंदि करे छॾींदो, बंदि करे छॾींदो। मां त चाहियां थो रुस्तम खान, जेकॾहिं तव्हां मिठल खान ऐं पंहिंजी भेण जो पलांद करणु चाहियो था त मूसा खान ऐं कमाल खान खे हिक ई वार में ख़तम करे छॾियो आहे। मां उन्हनि जो किस्सो तमामु ज़रूर कंदुसि, पर उन खां पहिरियां मूसा खान जेको मिठल खान जी ज़मीन ते नांग वारी फण कढी बीठो आहे, पहिरियां उन फण खे कुचले। जंहिं ज़मीन ते उहो नांग बीठो आहे उहा ज़मीन उन्हनि ग़रीबनि ऐं मिस्किन जे हवाले ज़रूर कंदुसि जेकी उन ज़मीन जा हक़दार आहे। जेसीं ताईं मूसा खान कमज़ोर थी मुंहिंजा शर्त नथो मञे, तेसीं ताईं मां मूसा खान खे जान खां कोन मारींदुसि, पर उन जे ख़ानदान जे फ़र्दनि खे ज़रूर ख़तम कंदुसि। उन करे हाणे मुंहिंजो पहिरियों निशानो कमाल खान आहे। जंहिं ॾींहुं मां कमाल खान खे मारण में कामयाब वियुसि, मूसा खान पंहिंजे मौत जे ख़ौफ़ खां ही ॻोठ छॾे भॼी वेंदो ऐं उहे अबोझ ॻोठाणा महमूद, उहे मिठड़ा मारूड़ा पंहिंजे कखनि में ज़रूर वेंदा अची पंहिंजे कखनि में। सच रुस्तम, मूसा खान उन्हनि ॻोठाणनि मथां वॾा ज़ुल्म कया आहिनि, वॾा ज़ुल्म। ज़ालिमनि जी कहिड़ी पियो ॻाल्हि करी महमूद, कहिड़ी पियो ॻाल्हि करी। मूसा खान अहिड़ो मारी आहे जंहिं पखियुनि खां पंहिंजा आखेरा ऐं वाहिरा बि छॾाए छॾिया। मूसा खान त अमन जे पखियुनि खे बि बख़्श न कयो ऐं हुन इंसाननि सां जानवरनि खां बि बदतर सलूक कयो। जेकॾहिं तूं ऐं मां जानवरनि सां अहिड़ो सलूक कयूं त असांजा लिंग काढण अची वञनि, पर मूसा खान जा अबोझ मारूड़ जे मथां ज़ुल्म कंदे बि हथ न हलनि लॻिया। पोइ तूं अहिड़े शख़्स खे इंसान चवंदे या शैतान? ॿुधाए महमूद, ॿुधाए मूंखे। पोइ अहिड़े ज़ालिम शख़्स खे जेकॾहिं मां मारे मञाए पंहिंजे क़दमनि में न झुकाईंदुसि, मुंहिंजी इबादत क़बूल न वेंदी मुंहिंजी इबादत क़बूल महमूद, न वेंदी मुंहिंजी इबादत क़बूल। ऐं हर ख़ुदा जो बंदो दरे इलाहीअ पंहिंजी इबादत अघाण जे लाइ हर मंज़िल पार करे वेंदो आहे। मां बि सभु मंज़िलूं तय करण थो चाहियां, छो जो मां बि ख़ुदा जो हिकु बंदो आहियां। पोइ ते कॾहिं बि पेर न ठाहींदुसि, कॾहिं पोइ ते पेर महमूद न ठाहींदुसि, पोइ ते पेर। सिकंदर खान, तव्हांजो कानून एतिरो लाचार, बेवस ऐं मजबूर हूंदो उहे कॾहिं सोचियो बि कोन हो। कानून एतिरो कमज़ोर ना है कमाल खान, कमज़ोर ना है। बस सिकंदर खान, बस पंहिंजे कानून जा कसीदा पाण रख। तव्हांजे कानून जे आसरे ते
जेको नुक़सान असांखे रसियो आहे, जेकॾहिं तव्हांजे कानून ते असां भरोसो न कयो आहे त इहो नुक़सान कोन पहुचे आहे असांखे। कमाल खान मुसाहब सां ॻाल्हाए छॾियो आहे। असां जल्द हिते ऑपरेशन शुरू कंदासीं। हाणे इहे मुजरिम तव्हां या त लाकब जे पोयां ॾिसंदव या उन्हनि खे क़ब्र भेड़ो कंदासीं। जॾहिं को अहिड़ो कमु करे ॾेखारियो त पोइ इहो मुंहुं ॾेखारिजाए। इहो तव्हांखे मां जल्द कमु करे ॾेखारींदुसि। बाबा साईं, जेकॾहिं इन्हनि जे आसिरे ते असां वेठा रहियासीं न त कुझु ॾींहंनि में असां ऐं असांजे माण्हुनि जो सफ़ायो थी वेंदो। कमाल खान दुआ कर त मंज़ूर अहमद खे हिते वठी अचण में कामयाब थी वञे। पोइ रुस्तम खे आंगुरनि ते नचाइण आसान थी पवंदो कमाल खान। मंज़ूर सुठो मल आहे। जेकॾहिं सचाईअ ते चढ़ियो त अहमद खे हिते ज़रूर वठी ईंदो। हिन वक़्तु ज़मीन जो कमु संभालण बि मसइलो थी वियो आहे। हूअं त सॼो कमु जुड़ियल संभालींदो। बाबा साईं, बाक़ी ही मज़हर कहिड़े मर्ज़ी रवा आहे? हुकुम कयो सरकार, बंदो हाज़िर आहे। मज़हर, सुभाणे खां वठी ज़मीनूं संभाल शुरू कर। ईअं न थिए जे असां पंहिंजे दुश्मनी जे अंध में हुजूं ऐं ज़मीनूं सॼियूं हारी खाई वञनि। सरकार, मुंहिंजे हूंदे हिकु दाणो बि हारी खाई आहे न त मां पंहिंजो नालो मटाए छॾींदुसि। इहा त ख़बर अथई न त कहिड़ा कहिड़ा हारी कहिड़े कहिड़े नंबरनि ते कमु कनि था। बाबा कुझु ख़बर आहे, बाक़ी जेकी न आहे ख़बर उहा सुभाणे खां ई लही वठंदुसि। रिज़त जेकर मुंहिंजो चवणु कयो त पोइ रुस्तम खां पलांत करण लाइ असां खानूअ खे पाण सां मिलायूं। न मुजीब, न, हाणे कंहिंसां बि ठाह न आहे करणो। कमाल खान, खानूअ खां वधीक असांखे रुस्तम मां ख़तरो आहे। जेकॾहिं खानूअ जे वसीले असां रुस्तम खे मारे था विझूं त पोइ खानूअ खे लिटाइण असां लाइ को बि मसइलो न आहे। खानू कोन मञीदो मुजीब, कोन मञीदो। ॻाल्हाइण में हर्जी कहिड़ो आहे रिस? जेकॾहिं खानू असांजे चवण ते इस्तेमालु थिए थो त उन में बि असांजो ई फ़ाइदो आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे मुजीब त पोइ खानू सां मिलण जो प्रोग्राम ठाह। जेकॾहिं चवण में अची वियो त ठीकु, न त वारो वठी लिटाए विझंदासूं। पड़ा मरी भी नहीं। नवी दरवाजी खाना मुखे न मारियो खुदा रे वास्ते मुखे न मारियो। ये टोपी मेड़ अथव।
परे थी खानू अॼु मां हिनखे ज़िंदा न छॾींदुमि हिनखे ज़िंदा। न अकबर न, खानू खर दिमाग़ केतिरो बि ज़ालिम छो न सही, पर कंहिं मज़लूम लाचार बेबस मथां हथियार सिधो नाहे कंदो। खानू ही तुंहिंजे दुश्मन आचर जो पी अथई पी। ऐं तोखे ख़बर आहे त आचर असां कहिड़ियूं चङायूं कयूं आहिनि। दुश्मनी आचर सां आहे त उन सां निभाईंदासीं, पर अकबर हिन असांजो कहिड़ो ॾोह कयो आहे। अड़े हिन जे दर जा चंद टुकर त मुंहिंजे पेट में आहिनि। अकबर मां उन्हनि खे विसारे नथो सघां मां उन्हनि खे विसारे। बाबा कानू तुंहिंजा मुंहिंजे मथां इहे एहसान पिया बा एहसान पिया। चाचा वॾा बाबा अर्ज़ी होए त मैं पिन सिन गिराकू मोटरसाइकिल गिंडी थी ही सोब ओथर ते। यह तो सुठी ॻाल्हि आहे मोलू। वॾा मज्जू मोटरसाइकिल का आ गया ऐं खानू वालियाऊं ते हमला किता। मज्जू सिर बचाए था पता ऐं मोटरसाइकिल उथे ही छोड़ाया उधर ते। यह तो तमाम खराब ॻाल्हि थी। वॾा बाबा हुन मज्जू कण मोटरसाइकिल गिनण त विड़दा पे उधर ते। हाँ बाबा शेब असांजी धमकी असांखे पियो ॾे। बाबा चए थो जेकर तो असांखां मोटरसाइकिल भराए वे न त मां जमाल खान जो पुट ई कोन आहियां। असां आहियूं मोहबती माण्हू ऐं हू असांजे मोहबत जो ग़लति फ़ाइदो वठनि पिया। वॾा बाबा सभु तुसारी मोहबत दा उधर ते फ़ाइदा पे गिनदिन। वञ शमन वञी मजूअ जबार खे वठी आ, ॾिसूं त कीअं नथा मोटरसाइकिल ॾियनि। जी बाबा मां वञा थो वठी थो अचां। का ज़रूरत कान्ही, तूं वञी मथां विड़ पवो मैं वेसां उधर ते। गुरु उते घणो गरम न थींदो। बाबा साईं अहिड़ा बेवकूफ़ कोन्ही आ उधर ते। यार खेरल को दाव ताड़ियो वेठे त ईअं बुख मरी वियासीं। तोखे कहिड़ी परवाह दाव जी मजू। हाँ साईं मां ना गया मिट्टी खाईंदुसि, मूंखे का बि परवाह कोन्हे। ईअं न ता भली कयो पर किथे हली ॿाहिरि कयो। जेकॾहिं रेस खे ख़बर पइजी वई न त लॾो खणाए छॾींदो। हूअं बि मुड़ुसु हो जेको पर मारे, बाक़ी तर मारण कमु भाड़ियुनि जो अथई। राति निकिरी था हलूं
वॾे रोड ते। मौला बख्श जो खैर। खैर हो सवे उधर ते काॾे निकिरी पियो आहे मौला बख्श? वॾे बाबे घुराई खेरे में? खैर च कम सॼा ॾींहं थी उब ते करेंदा आरएस न मोह ॾे उधर ते हल। शमन वारो मामलो हूंदई। मोटरसाइकिल भरणी पवंदसि। जेसी ताईं भरे न ॾींदो जान किथे छुटंदसि। इन करे चए थो त हली दा हणो। जेकर न दा लॻी वियो त असांजो बि भलो थी पवंदो। वॾा बाबा घिन आयासीं उधर ते रेसा जो खैर। मजू ए शमन छा तो चए? रेसा मोटरसाइकिल मां हथ सां न ॾेई आयो। बाबा कुछ भी हुजे हिक शइ तो गुम कई या तुझे हथन मां खसजी वई हाणे शइ तो तोखे भरणी पवंदी न। रेसा इतबार कयो मोटरसाइकिल मूं गुम न कई। हाँ बाक़ी खसिजी वई आहे। जे तव्हां सचाई कयो त खानूअ खे मोटरसाइकिल वापसि कराए सघो था। मां कोशिश कयां थो त गाॾी खानूअ खां मोटायां पर इत्फाक आहे गाॾी नथी मोटे त पोइ तोखे भरणी पवंदई। ठीकु आहे रेसा जेकर गाॾी नथी मोटे त मां भरे ॾींदुसि पर मूंखे कुझु ॾींहंनि जे लाइ मोहलत खपे। मजू जेकर इहा ॻाल्हि उते ई करी आहे न त एतिरा अॻिते निकिरूं ई कोन हा। असां आहियूं मोहबती माण्हू हिते जेतिरो वक़्तु बि रहे मोहबत सां रह ऐं जे इहे अरडायूं ऐं डिंगायूं ॾेखारियई त हिक ई थुॾे सां ॻोठ खां ॿाहिरि कढी छॾींदोसीं। ठीकु आहे रेसा आइंदा अहिड़ी ग़लती न थींदी। ईअं ई बाबा प्यार ऐं मोहबत न रहंदे करो उधर ते। मां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिश कयां थो वधीक तुंहिंजा भाग खटनि। महिरबानी रेसा महिरबानी। मोहा को वॾो चिचड़ा चयो माए त तुंहिंजा पैसा तोखे मिली वेंदा। हलो हाणे हलो रोज़ रोज़ हिते माण्हू न खिलाए दर ते। माण्हुनि जी जेकर तोखे परवाह हुजे हा न त तूं मूंखे तॾहिं को पैसा ॾी हा। बस अॼु कुझु बि थिए मां पैसा वठी पोइ वेंदुसि। ना हिन पैसा हलो हलो। अदी खुदा खे मञ पंहिंजे मुर्शिद खे मञ मूंखे पंहिंजा पैसा ॾे छो थी मुंहिंजे बचनि जी रोज़ी ते लत ॾी। ओ मोहा चयो माए त हींअर ना जॾहिं थिया त ॾेई वेंदी सां। जॾहिं थिया छा सॼो साल? अरे मोआ अहिड़ी वाई न कढो अल्लाह कंदो त नेठ भाग वरंदो। न दी न मां तुझे भाग जे असर कोन वेंदुसि। अल्लाह करे तुझो भाग खुले बस मूंखे हींअर जो हींअर पैसा खपनि। अई मुठियस हिन मिस्किन जा पैसा खाई वई। खैरा जे सर ॾे खैर हुजे बाक़ी तुंहिंजी ज़रूरत हुई अचे बीठी। पर माई तोखे शाबस हुजे पेट में खाओ पिया पर हिन मिस्किन जा पैसा न था ॾियो। ई अदी को तू मुझे तरफों चाहिए अदा आऊं तो हिन भागी के घणई चवां थी पर ही नांगन खाधी है न आऊं चवई थी तोखे पैसा कान ॾींदी पर तोखे लाचार केड़ो पियो हो जो हिनन के उधर ॾिनी ऐं घट में घट तोखे का पुछा त करी आ। बस अदे मुखे कारे नांग खाधो जो हिन ते उधर के में पर मां त पोई पुष्टि के भी दसो दिंदुस हिन ते उधर न कजो। खैर आजे सर ॾे खैर हुजे सुभाणे ॾींदी सां पैसा मुआ ॾींदी सां हिन महिल लाहे लुड़ दरताऊं ऐं सुभाणे वरी केड़ो सोन खपाए हिन वीचारे के तू पैसा ॾींदी। घर में लभे को सॼो थाम बि कोन थो। बस मुखे हिन महिल जो हिन महिल पैसा खपन। ना हिन वक्त ना हिन पैसा छा कंदे छा कंदो तुझे घर में घिड़ी पवंदो ॿियो वरी छा कंदो। अरे अदा तू भी ॾिसी छा थो वनी आगुर ते वेहिस न जेसी ॾाइण पैसा ना ॾेन तेसी निकर जाए ना। अदी तू सच थी चई वो ॾिसी छा थो देर ना कर वनिस घर में घिड़ वन। अरे हेडे मुआ हेडे मता हाय हो हाणे तोखे त चंगी तरह पोथी ॾिसां हाली हिन सां त निबरा। अरे ठहो मुखे तो छा मुंह ॾींदी जेको घर में घिड़ियो थई उन के वनी मुंह ॾे मुखे पोइ पई मुंह ॾिजा वन तकड़ी थी वन। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे अचां थी तोखे चंगी तरह। हां बाकी आऊं बेचारी के छॾे ॾींदसि।
हाणे ख़बर पवंदुसि कीअं त घर जा सामान ॿाहिरि चल जनिस पैसा दिखाए। हाँ अम्मा हे वरी मौका था आयो उठ जो गोडो अड़ी अमड़े खैरा जे सिर ॾे खैर हुजे खुदा खानो ख़राब कयो आहे ने जन्नत जो मोए खे ॾस ॾेई खणी हेॾे मोकिलियईंसि मो निकुर चवाई थी निकुर उठ त हणी बोहरो दून न भनी विझाए अची खट त ठही जुड़ी वेही रहियो आहे त पोइ मूंखे पंहिंजा पैसा ॾियो न सामान को मुफ़्त जो हो छा जो खाई पी हज़म करे वेही रहियो अदा खुदा के मन इज्जत सां घर खां ॿाहिरि निकुर पर जे मां सोटो खयूं न त हितां खां वठी दुकान ताईं कुटींदी हलंदी सां भले मूंखे तूं फट मारे छॾ पर हितां मां ईअं वेंदुसि ई कोन जेसि ताईं मूंखे पंहिंजा पैसा न ॾींदीअ सुभाणे मां कीअं बि करे तोखे पैसा ॾींदसि जे तोखे मां पैसा न ॾियां त तूं सॼी आख़िर पंहिंजी वठी अचे हिते वेही रहिजांइ खैरा जे सिर ॾे खैर हुजे पोइ खैरा तोखे लफ़्ज़ बि न चवंदी ठीकु आहे आदि अॼु त मां तुंहिंजी ज़बान ते भरोसो करे वञा थो पर सुभाणे जे करे मूंखे पैसा न मिलिया मां ॾींहुं राति हिते सुम्हियो पियो हूंदो मैं भले सुम्हे तो हिते ॼण पिड़स जो आहे घर अम्मा हे त मो सफ़ा को जिन्नो आहे अम्मा खैरा जे सिर ॾे खैर हुजे जे सुभाणे इन्हे मोए खे पैसा न ॾिनमि न त ॾाढी खलक खिलाईंदो बसि रब को सणाई करे त मोए जो कर्ज़ लही